पेतिन में छा आहे ठलियो वञे नहीं में ये हुंदा ये ठप्पा पानी या खाली है नहीं पर पाद है ना काने भाई ना ये ना ये बंदों को मनो को सब कुछ ये ना ये जीपू टीपू और शैताना को शराब छोरो नसो Cerca koro ranar. Mantu saya tadi. बिना फोटो को दे बरोबर कौन दोस्त है हां अरे कहां आयो रे ता भारत में फांसी में दे पता है बबन बाबा ने कौन है वो के मित्र जो पहले हां अरे वो राम किथे ना दिन में ही बता तो सुनिया इसी चरखो और ले पूरी चरखो है इसी चढ़ा में ये भाला तलवार अन्य डिजाइन सब जो करे आस्ते आस्ते आगे ये कोनो हाण हो सब जो करे जी पोते तजर्बो अचे न ये वाण क्यों बंदियों शायद आगे अच्छा वाला चीजें तो आज ही आके चले अन्य हुन पासे गया था हाँ जी ये फोनों पे तो हाँ जी भाई फोन आ हाँ होना पियो ये वो कुछ है हेडा को कौन हाँ अगे तो छोटा
जी हाय घना कमाने में पुराने जमाने दौर जी सारी चढ़ी काठी दो काठी दो जबर जी चावल चढ़ी ना ये तो पत्थर जो और डिजाइन नमूने और ഓരോ കമാ സാധാ ഓരോ കമാ हाँ मुरली मुरलियों सुरलियों भीनों बाजा सब पुतलियों पुतलियों ये मैं तो फोटो आना तम हो जैसे हाँ तमन जो दो कोट ही मिली और ते कोट में भाई सामान सब बच्चों बच्चों लाल टीन बेटा सब रखे जाते हाँ जी ये क्या है ये सेन हालान एनिमेशन अच्छा ये भैया ये हर चुन्नी करो हर ये माल तमाम घणो अच्छी का अगे कौन है तो मेरी सो डंडा कुंडा ही मानो तारा जफा कशी मेहनतू डा कंदा बस हाँ मेरे को तो पानी दिया
लाइट यकी वेई हेड़ी दी वजह को लाइट सोलर है ना। सोलर ते ठाई साईं अब एक गिलास खण वियो अब भाई बाहर छोकरा हा भरियो हा भरियो हाँ सही हाँ लगी आने भाई हाँ लाइट बन गई अरे ये पानी पहना पानी नहीं है हाँ हम चाय वीडियो करी ये भलो सरदार साईं थोरो ॿुधाइजो न थोरो ॿुधाइजो ही हाणे जेको सफ़र करे पहुता आहियूं हीअ अॼु असां सिंध जो हिकिड़ो तारीख़ी ऐं पुराणो म्यूज़ियम आहे जेको चानीअ साहिब जो आहे उहो ॾिसण अता लाइ चानी। असां अता वंचानी अतम चानीअ साहिब जो ॾिसण आया आहियूं। तमामु हिन में नायाबु शयूं आहिनि ऐं सिंध जो हिकिड़ो वॾो असासो आहे। चानीअ साहिब जेको कमु कयो आहे उहो उन लाइ जसलणे ऐं असांखे अफ़सोस आहे त हुकूमत खे अहिड़नि माण्हुनि जी हिमत अफ़ज़ाई करणु खपे आसारे क़दीमा वारनि खे खपे तो जो हिन पंहिंजे उताक में पंहिंजे जॻह ते हिकिड़ो नायाबु शयूं जेके असांजे हिस्ट्रीअ जूं तारीख़ जूं हिकिड़ो निशाबर शयूं आहिनि उहे हिते गॾु करे ऐं असांखे पंहिंजे हिस्ट्रीअ खां पंहिंजी सकाफ़त खां पंहिंजे तहज़ीब खां पंहिंजे तमदन खां वाक़ुफ़ु करायो आहे त सिंध जी जेका तहज़ीब आहे उहा केतिरी शाहूकार आहे उहा केतिरी रिच आहे उहा हिन चानीअ साहिब जे हिन म्यूज़ियम में अॼु सॼी असांखे नज़र थी अचे ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे त अहिड़ा जेका ज़िंदा दिलि माण्हू आहिनि जेके अॼु बि हुननि खे पंहिंजे धरतीअ सां पंहिंजे वतन सां पंहिंजे माण्हुनि सां मोहबत आहे जिन पंहिंजे तौर तरीक़े सां पंहिंजे हड़ा वड़ा हेॾो म्यूज़ियम क़ाइमु कयो आहे। असांजे हुकुमराननि खे खपे त अहिड़नि माण्हुनि जी हिमत अफ़ज़ाई कनि ऐं उन्हनि जे ही जेके असास आहिनि उन्हनि खे वधीक फंडिंग करे उन्हनि लाइ को हिते हुकूमत तरफ़ां म्यूज़ियम ठाहियो वञे उन जी निगहबानी कई वञे ऐं उन जो इंचार्ज अतमन चानीअ जहिड़े ज़िंदा दिलि माण्हू खे रखियो वञे त जीअं ही जेको असांजो ही जेका सकाफ़त आहे उनखे दुनिया ऐं पूरी जेका असांजी सिंध आहे पूरी दुनिया में जेका सिंधी माण्हू आहिनि ऐं पूरी दुनिया जी जेका माण्हू जेके तहज़ीब जे खोजनाम आहिनि उन्हनि खे असांजे हिन तहज़ीब खां वाक़ुफ़ु थियणु खपे ऐं उन जे लाइ जेको हिन जो क़दमु आहे उन लाइ चानीअ साहिब खे सलाम आहे। महिरबानी सरदार साईं लंजवाणी मन भरूच मन पाड़ो लंजवाणी हाँ संजवाणी में ना रिंक रंज पाड़ो साईं बिशरत खां मोकिलियो मेरा सर लाज़मी भाई असां चालीह जाओ मैंने ये कौन वाला एकड़ा चालीह सा रह जाना एकड़ा वरी साईं बिशारत साईं तव्हां जेको हिते आयो साईं अतावन चानीअ साहिब जी जेको ही म्यूज़ियम तव्हां ॾिठो उहो कीअं तव्हांखे लॻो उन बाबति कुझु ॿुधायो। हाँ बिल्कुलु असां त पहिरीं ॿुधो हुयो त हिते हिन थर जे ख़ूबसूरत रेगिस्तान जे बिल्कुलु किनारे ते हिते को म्यूज़ियम आहे ऐं अॼु जॾहिं ॾिठो अथऊं त छो त आऊं उते यूनिवर्सिटी में सिंधालाजी जो म्यूज़ियम आहे ऐं उहो मूं ॾिठो आहे ऐं उते ईंदा वेंदा आहियूं ऐं उहो हिकिड़ी पूरी हुकूमत हलाए पई पूरो इदारो आहे उन ते एतिरा पैसा ख़र्चु थियनि था मुलाज़मीन आहिनि रखियल आहिनि जेके उहे कनि था पर हिते ॾिसी करे मूंखे त यकीन करियो त
हिकिड़ी अजीब क़िस्म जी ख़ुशी थी आहे ऐं हिकिड़ो उत्साह थियो आहे ऐं वाह वाह जा लफ़्ज़ था निकिरनि साईं अता मोहम्मद ऐं उन्हनि जा जेके बि हिन में साथारी आहिनि। त हिते अहिड़े बयाबान में पंहिंजे हुन ते बलबूते ते भरवसे ते या पंहिंजे ख़र्च ते हुन हेॾो सॼो ई कमु कयो आहे। ऐं यकीन करियो त मूंखे त माना दिलि में अचे पियो त हुकूमत खे या पंहिंजनि इदारनि खे खपे त साईं खां सिखनि, साईं जी मदद करण जी ज़रूरत नाहे। छो त जेको माण्हू मदद जो तलबगार हुजे उहो अहिड़ो म्यूज़ियम नथो ठाहे सघे। त हुकूमत खे घुरिजे त साईं खां सिखनि ऐं अगरि को म्यूज़ियम हुकूमत खे ठाहिणो आहे त साईं अता मोहम्मद खां उन जी एडवाइस वठनि ऐं साईं खां उहा जे मिली सघे त उहा चाह वठनि या उहो शौक़ु वठनि जंहिं शौक़ में साईं ही पंहिंजो म्यूज़ियम ठाहियो आहे। त हुकूमत खे घुरिजे त साईं अता मोहम्मद चाहे साहब खां उहा चाह अगरि मिली सघे त उहा वठनि ऐं अहिड़ो म्यूज़ियम ठाहिनि जहिड़ो साईं ठाहियो आहे। यकीन करियो मूंखे त अजीब क़िस्म जी हिकिड़ी ख़ुशी महसूसु थिए पई त हिते अची करे माना एतिरो परे ऐं अहिड़ियूं नायाब क़िस्म जूं शयूं जेके हिते मूं ॾिठियूं आहिनि ऐं उन्हनि मां इलाही शयूं उहे आहिनि जेके लतीफ़ साईं जे रिसाले में आऊं रोज़ानो पढ़ंदो आहियां ऐं मुख़्तलिफ़ सुरनि में उन्हनि सभिनी शयुनि जा साईं ज़िक्र कयो आहे ऐं उहे सभु शयूं हिते मूंखे मिलनि थियूं। त माना मूंखे त ही लतीफ़ साईं जी शाइरी जो मज़हर पियो नज़र अचे हिते, बैतनि जी माना पई हिते म्यूज़ियम में मूंखे नज़र अचे। उहे शयूं मूंखे मिलनि पियूं जेके लतीफ़ सरकार जे रिसाले में मूं पढ़ियूं त हुयूं पर मूं ॾिठियूं न हुयूं। उहे शयूं हिते मूंखे ॾिसण में पियूं अचनि। त साईं अता मोहम्मद साहब ऐं उन जा साथी जेके आहिनि से जस लहणनि त उन्हनि हिते हिन बयाबान में ही हिकिड़ो रंग मचायो आहे, हिकिड़ी पूरी तारीख़ खे हिते क़ैद कयो आहे, लॉक करे रखियो अथनि। त साईं जन जे लाइ बसि वाह वाह जा लफ़्ज़ आहिनि। महिरबानी साईं। साईं तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो नबी बख़्श। साईं तव्हां हिते जा राग कयो? जी। अच्छा, ही म्यूज़ियम कॾहिं खां आहे साईं? हुन जे बारे में कुझु तव्हां ॿुधाईंदो? तक़रीबन 7-8 साल थी विया।